हालार खां पुछूं था। हालार भला कीअं हिन पासे हूअं तव्हां छा पिया करियो अॼुकल्ह? हूअं त मुंहिंजो मेडिकल जी फील्ड सां वास्तो आहे, मां एज़ अ डॉक्टर आहियां। अच्छा, जी MBBS? जी MBBS। हा, ऐं बाक़ी ही छा ॿारनि जो ऐं ॿारनि जो पीट्स में मुंहिंजी पीड्स आहे। में? अलाए छो मूंखे लॻो तूं ॿारनि जो डॉक्टर हूंदे। पीट्स में मुंहिंजी करे हले पई, FCPS हले पई। ज़बरदस्त। ऐं ही जेको म्यूज़िक जो सफ़र आहे, हर माण्हू जेको आहे सो घटि में घटि बाथरूम सिंगर त हूंदो आहे। सो असां बि ईअं ई जुंगारींदा हुआसीं, पोइ सोचियोसीं कि छो न हिनखे थोरो अॻिते आणिजे ऐं कुझु इंस्ट्रूमेंट वग़ैरह सिखिजे। सो असांजो उस्तादु आहे उस्तादु नोमी अली। माशाल्लाह, ज़बरदस्त गिटारिस्ट आहे सैफ संगत। हा बिल्कुलु, मुंहिंजो यार आहे माशाल्लाह। सो असां उन्हनि वटि वियासीं सिखिया जे लाइ, त उते ई मूंखे सलमान मिलियो ऐं इत्तेफ़ाक सां वरी पाड़े वारा बि निकितासीं। अरे वाह वाह। त पोइ इन सफ़र खे हाणे जारी सारी रखूं पिया, त छो न सिखी कजे, कुझु कजे, बहितर कजे। ज़बरदस्त सो इहो न न माशाल्लाह। ॾिसो अज़ीज़, पाण पंहिंजे क्लासिकल विरसे जा इनकारी न आहियूं। तमामु सिंधी मौसीक़ी जो हिकिड़ो शानदार सफ़र आहे जंहिंमें वॾा वॾा नाला उस्ताद मंज़ूर अली ख़ान, सिंगार अली सलीम, उस्ताद मोहम्मद जुम्मन, उस्ताद यूसुफ़, मोहम्मद यूसुफ़, खोड़ नाला आहिनि, वॾा नाला आहिनि। ऐं अदी आबदा परवीन जहिड़ी बरे सग़ीर जी अलस्ती आवाज़